नौशरो फिरोज खान खबर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज, ताशमीन आलम, सिविल सर्जन डॉक्टर खादिम अली मंगरियो ऐं डीएचओ नौशरो फिरोज डॉक्टर असद कलोड़जी सिविल अस्पताल नौशरो फिरोज में पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ एसोसिएशन जी ऑफिस में आमद मथस गुलन जी वर्खा करे अजरक ऐं टोपियूं उॾाया विया। वालाना इस्तकबाल कयो वियो। उन मौके ते डॉक्टर नूर मोरो, डॉक्टर सिकंदर अब्बासी, डॉक्टर सिकंदर अली सुमरो, डॉक्टर हाकिम अली जोखियो, डीएमपीपी एशाए गुल रहमान, पैरामेडिकल अगवान खादिम हुसैन मस्तोई, अशरफ कुरैशी, यूनिस वसन, सुल्तान जुनेजो, अनवर चांडियो, शुआबुद्दीन सुमरो ऐं ॿियनि चयो त पैरामेडिकल स्टाफ सिहत खाते में रीढ़ जी हॾीअ जी हैसियत रखे थो। असांजे मुल्क में मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे ख़ात्मे लाइ पैरामेडिकल अमलो हर वक़्तु सरगर्म रहियो आहे। खास तौर ते कोविड जहिड़े ख़तरनाक वबा में पैरामेडिकल स्टाफ जो किरदार साराह जोॻो आहे। हाणे पोलियो समेत ॿियनि बीमारियुनि जे ख़ात्मे लाइ कमु करण जी ज़रूरत आहे। उमीद त पैरामेडिकल अमलो पंहिंजो किरदार अदा कंदो।